नाज़रीन, अवामी न्यूज़ पारा अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान नबील गबोल ख़िलाफ़ फिशरमैन्स कोऑपरेटिव सिविल सोसाइटी जे चेयरमैन जे घर अंदर दाख़िल थी भॼंदा करण जो केस दाख़िल कयो वियो। डिफेंस थाणे ते अब्दुल हलबर जी फरियाद ते दाख़िल कयल एफआईआर में नबील गबोर जवाबदार नामज़द आहे। नबील गबोर चौकीदार खां हथियार फुर करे घर अंदर दाख़िल थी भॼंदा कई आहे। अवामी न्यूज़ नबील गबोल पारां अब्दुल हलबर जे घर अंदर दाख़िल थियण वारा सीसी फुटेज हथ करे वरिता आहिनि। फुटेज में नबील गबोल हथियार सूदो अब्दुल हलबर जे घर में दाख़िल थींदे नज़र अची रहियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान नबील गबोल ख़िलाफ़ फिशरमैन्स कोऑपरेटिव सिविल सोसाइटी जे चेयरमैन जे घर अंदर दाख़िल थी भॼंदा करण जो केस दाख़िल कयो वियो। डिफेंस थाणे ते अब्दुल हलबर जी फरियाद ते दाख़िल कयल एफआईआर में नबील गबोर जवाबदार नामज़द आहे। नबील गबोर चौकीदार खां हथियार फुर करे घर अंदर दाख़िल थी भॼंदा कई आहे। अवामी न्यूज़ नबील गबोल पारां अब्दुल हलबर जे घर अंदर दाख़िल थियण वारा सीसी फुटेज हथ करे वरिता आहिनि। फुटेज में नबील गबोल हथियार सूदो अब्दुल हलबर जे घर में दाख़िल थींदे नज़र अची रहियो आहे।